आस्क मुफ्ती मुजीब रहमान। मूंखे मुंहिंजे मुड़ुस 2 मरतबा 3 तलाक़ूं ॾिनियूं आहिनि। हाणे चवे थो त पाण में ॿई दुबारा निकाह कयूं, छा ईअं थी सघे थो या न? तुंहिंजे मुड़ुस जी खोपड़ी ख़राबु आहे, न थी सघंदो हाणे कुझु बि। 2 मरतबा 3 तलाक़ूं मिलियूं न। हाणे हुकुम इहो ई आहे, हता तनकिह ज़ौजन ग़ैरहू, इहा औरत वेंदी ॿिए कंहिं मर्द सां निकाह कंदी, पोइ जेकॾहिं उन पंहिंजी मर्ज़ी सां तलाक ॾिनी, इद्दत में वेंदी, पोइ पहिरें मुड़ुस सां निकाह करे सघे थी। हे ॻाल्हि सम्झ में अची वई? हे सुवालु जेको आहे न, हे कंहिं माई जो सुवालु आहे। डायरेक्ट मूंखे हथ में न ॾिनो अथई, मां तव्हां साईं ॻाल्हि डायरेक्ट जेको हथ में लिखी करे ॾिनो अथई। तव्हांखे अगरि ॿुधायो त मुंहिंजो नंबर लॻल आहे, व्हाट्सएप ते नंबर लॻल आहे, हिकिड़ो पब्लिक खे ॾिनल आहे, ऐं हिकिड़ो मुंहिंजो ख़ासि जेको दोस्तनि खे मस्तूई मल वारनि खे ख़ासि ॾिनल आहे, उन ते मां हलवाए कंदो आहियां। हिकिड़ो नंबर ख़ासि ॾिनल आहे, त उन ते माण्हू सुवालु मोकिलींदा आहिनि, पोइ उन में औरतुनि जो सुवालु बि ईंदो आहे, कंहिं मर्दनि जो बि ईंदो आहे, पोइ अक्सर लिखी करे मोकिलींदा आहिनि। त हाणे औरत पुछा करे थी, मूंखे मुड़ुस 3 तलाक़ूं 2 मरतबा ॾिनियूं आहिनि, त 3 तलाक़ूं जेकॾहिं 2 मरतबा आहिनि, हिकु मरतबो वञे त बि मामिलो ख़तमु। हाणे फौरी तौरु उन सां जेको आहे निकाह नथो थी सघे। साईं ॻाल्हि सम्झ में आई? साईं छा थो चवां साईं? मां कोई हिकिड़ो जमाती ॿुधाए। अच्छा, टुटी वियो, सही आहे, सम्झ में अची वई, माशाअल्लाह। साईं ईसाई क्रिसमस जी दावत ॾींदा आहिनि, उन में वञणु कीअं आहे? साईं बिल्कुलु ग़लति आहे। ईसाइनि जी जेकी ईद आहे न क्रिसमस, इन जे अंदरि कंहिं बि मुस्लमान जे लाइ जाइज़ न आहे त उहो उते वञी करे ईसाइनि खे मुबारकबाद पेश करे। ॿुधायांव छाजे करे न? ईसाइनि जो इहो अक़ीदो आहे त क्रिसमस वारे ॾींहं ते माज़अल्लाह अल्लाह ताला पुटु ॼणियो हुयो ईसा अलैहिस्सलाम। हाणे साईं इहो अल्लाह जे लाइ तौहीन आहे न आहे? माज़अल्लाह अल्लाह ताला, उन्हनि जो अक़ीदो आहे अल्लाह ताला इन ॾींहं ते ईसा अलैहिस्सलाम खे पैदा कयो आहे। ऐं क़ुरान हकीम छा थो चवे? कुल हु अल्लाहु अहद अल्लाहु समद लम यलिद वलम यूलद वलम यकुल लहू कुफुवन अहद। अल्लाह ताला फरमायो, न अल्लाह ताला कंहिंखां पैदा थियो आहे, न अल्लाह ताला कंहिंखे पैदा कयो आहे। अल्लाह ताला पंहिंजी वहदानीअ जे अंदरि बिल्कुलु अकेलो आहे। क़ुरान हकीम जे अंदरि अल्लाह ताला फरमायो, वक़ाल उतख़ज़र रहमान वलदा लक़द जेतुम शयइन इद्दा तकादुस समावातु यतफ़त्तरन मिन्हु वतंशक़्क़ुल अर्ज़ु वतख़िरुल जिबालु हद्दा। अल्लाह ताला फरमायो, हे जेके ईसाई चवनि था त अल्लाह ताला पुटु थो रखे, अल्लाह ताला फरमायो इहा तहक़ीक़ इन्हनि वॾी ॻाल्हि कई आहे। अल्लाह जे तरफ़ इहा ॻाल्हि मनसूब, अल्लाह ताला फरमायो एतिरी त इहा वॾी ॻाल्हि आहे जो अन क़रीब आसमान फाटी पवे, ज़मीन चीरजी पवे ऐं पहाड़ रेज़ा रेज़ा थी वञनि। हीअ जो दावा कनि था त अल्लाह ताला औलाद थो रखे, अल्लाह ताला फरमायो अल्लाह पाक आहे। ईसाई जेकॾहिं दोस्त बि आहे न, दोस्त बि आहे न, दोस्ती पंहिंजी हद ताईं। ॾिसो दोस्ती हलंदी, मज़हब में न हलंदी। मां पहिरीं ॻाल्हि मोटाइणु चाहियां थो, जेके असांजा नादान मुस्लमान हिंदुनि खे जेको होली जी मुबारक ॾींदा आहिनि न, त उन्हनि ते बि मां रिएक्शन कयुमि। यार मुंहिंजी तव्हां सां का ज़ाती दुश्मनी न आहे, हिंदुनि सां ज़ाती दुश्मनी न आहे, ईसाइनि सां ज़ाती दुश्मनी न आहे। बाक़ी मज़हब जे एतबार सां उन्हनि खे फॉलो थोरी करिणो पवंदो। उन सां मज़हब में कीअं असां फॉलो थींदासीं हिक ॿिए सां? मज़हबी एतबार सां कीअं असां उन सां भाकुर पाईंदासीं? मज़हब उन्हनि जो यानी मज़हबी त्योहार आयो त हिंदू हिंदू आहे, मुस्लमान मुस्लमान आहे, ईसाई ईसाई आहे। हाणे ईसाइनि जो इहो अक़ीदो अथव त क्रिसमस वारे ॾींहं ते अल्लाह ताला पुटु ॼणियो आहे जेको ईसा अलैहिस्सलाम आहे। साईं तौहीन आहे न आहे? तव्हां खां पुछा करणु चाहियां पियो। हाणे कोई बि मुस्लमान चवे साईं माशाअल्लाह ईसाई के आपको मुबारक हो आज क्रिसमस के दिन पे, यानी मुबारक ॾेई करे इहा ॻाल्हि साबित करणु चाहे पियो त तव्हां मुबारक जे लाइ कयो त अल्लाह ताला अॼोके ॾींहं जे अंदरि ईसा अलैहिस्सलाम खे ॼणियो आहे। इहा मुबारक आहे। जुमे जी मुबारक छो ॾींदा आहियो? नमाज़ पढ़ी करे छाजे करे ॾींदा आहियो? साईं मुबारक तव्हांखे हुजे, जुमो असां पढ़ी आया आहियूं, यानी ख़ुशी थींदी आहे न, मूंखे पुटु पैदा थियो आहे। सभु जमायत ईंदा, साईं मुबारक हुजे तव्हांखे पुटु थियो आहे। मुंहिंजे लाइ ख़ुशी आहे, मुंहिंजे लाइ ख़ुशी आहे न, त मुंहिंजे घर में अल्लाह ताला अॼु मूंखे पुट जी नेमत सां नवाज़ियो आहे। या मां उमिरो करे मोटी आयुमि, सभई जमायत ईंदो, साईं माशाअल्लाह तव्हांखे उमिरि जी मुबारक हुजे, यानी मां कमु भलो करे आयो आहियां, उन कम जी मूंखे दाद ॾींदव। हाणे जेकॾहिं को ईसाई आहे उनखे चयो त तव्हांखे क्रिसमस जी मुबारक हुजे, यानी तव्हां मुस्लमान इहो साबित करणु चाहियो पिया त अॼोके ॾींहं जे अंदरि अल्लाह ताला पुटु ॼणियो आहे।
हे मामूली ॻाल्हि न आहे, हे तहक़ीक़ी ॻाल्हि आहे, रिसर्च वञी करे कयो। हे को मां ॻाल्हि हवा में नथो कयां। पुछा कयो ईसाइन खां त इहा ईद जेको आहे कहिड़े बेस ते मल्हाईंदा आहियो, कहिड़ी बेस ते मल्हाईंदा आहियो? रमज़ान कंप्लीट थिए असां इन बेस ते ईद मल्हाईंदा आहियूं त अलाह ताला हाणे ईद वारे ॾींहं ते तमामु मुस्लमान जा गुनाह माफ़ु कया, ऐं जेके रोज़ा रखनि अलाह ताला नेकियूं ॾींदो। इन करे असां मुबारक ॾींदा आहियूं। ईसाइन खां पुछा कयो त छो क्रिसमस मुबारक ॾींदा आहियो? उहे चवंदा अॼोके ॾींहं जे अंदरि माज़अल्लाह अलाह ताला पुटु ॼणियो आहे। तौबा अस्तग़फिरुल्लाह। अलाह ताला क़ुरान हकीम जे अंदरि साफ़ फरमायो, अलाह उहो आहे जेको कंहिंखां पैदा बि नाहे थियो, अलाह ताला कंहिंखे पैदा बि नाहे कयो, पंहिंजी वहदानियत जे अंदरि बिल्कुलु अकेलो आहे, कोई नबी बि हुन सां शरीक नाहे। हे तौहीद अलाह ताला तमामु मुस्लमान अहिड़े नादान मुस्लमान खे सम्झ नसीब अता फरमाई। जनाबत जी हालत में सलाम करणु कीअं आहे या सलाम जो जवाबु ॾियणु जाइज़ आहे बिल्कुलु। कोई बंदो जनाब साईं कंहिं दोस्त जो अस्सलाम वालेकुम त वालेकुम सलाम चई सघो था उनखे, वालेकुम सलाम उनखे चई सघो था। या कोई अची वियो महिमान या कॉल लॻी पई, अस्सलाम वालेकुम तव्हां उनखे चयो, कोई मसइलो न आहे। जनाबत जी हालत में सलाम करणु या सलाम जो जवाबु ॾियणु दुरुस्त आहे। जनाबत छा खे चइबो आहे साईं? जनाबत छा खे चइबो आहे साईं? हा तड़के। ॿियनि खे अञा बि ख़बर न आहे, हे त लफ़्ज़ वसूलो आहे। तेज़ी में ॿुधायो जनाबत छा खे चइबो आहे? सोलो अञा खोले करे बयानु कयां। माई सां सुम्हण खां बाद में जेको जिस्म पली थींदो आहे इन खे तड़ चइबो आहे। इन तड़ खे वरी जनाबत चइबी आहे। सभा को खोले ऐं असदुल्ला खोले चइबो न, सिंधी ज़बान अहिड़ी आहे जिते रखूं सां उते फिट थी वञे, ज़बान अहिड़ी आहे। त साईं जनाबत लफ़्ज़ इंतिहाई आसान आहे। अच्छा 22 रजब ते कूंडा करण कीअं आहिनि? हे कूंडा छा आहे साईं? कूंडा करण कीअं आहिनि? छा उनजो कोई सबूत आहे या न आहे? अच्छा हे कूंडा हे जेके कुझु हे माण्हू कंदा आहिनि, कूंडनि में अलाए छा आहे कुझु विझी करे पोइ खाराईंदा वठंदा आहिनि, कंहिं क़िस्म में कोई बि सबूत न आहे साईं, कोई सबूत न आहे हिन जो। 22 रजब ते जेको आहे तव्हां कूंडा बूंडा कयो, हे छा आहे कूंडा? को साहबा जे ज़माने में हुया छा कूंडा? को ताबाइन जे ज़माने में कूंडा हुया छा? नालो ई ॾिसो न, नाले में ई मज़ो न आहे, नाले में ई मज़ो न आहे न। कूंडो ओ भंग जो कूंडो आहे, छा जो कूंडो? हा असुर जो खाराईंदा आहिनि, इहा ॻाल्हि पका? यार मूंखे यादि अचे थो हिकिड़े दफ़े मूंखे को असुर सां वठी वियो हुयो, पुराणी ॻाल्हि आहे, इंतिहाई पुराणी ॻाल्हि आहे। मां हैरान थियो हुउमि, अच्छा इन कूंडे अलाए कंहिं ज़ालिम तव्हांजे साईं खे बि खारायो कंहिं पोएं ज़माने में। हाणे यादि अची हिन ॻाल्हि कई न असुर जो। हा इहो मां लिखी छॾियो, मां लास्ट में हिनखे सिधो कयूंसि था। अच्छा मूंखे यादि थो अचे अॼु खां तक़रीबन 7-8 साल पहिरियां मां फजर नमाज़ ते पढ़णु आयुमि या पढ़णु आयुमि। अच्छा नमाज़ खां पहिरियां मूंखे कंहिं चयो साईं हलो ख़ैरात आहे। मां सोचियुमि यार ख़ैरात थींदी आहे का टेपरी जी, मां चयुमि हे ज़ालिम अलाए छा मूंखे पूरो कराईंदा एॾो क़िरात जे अंदरि। ईअं ख़ैरात जे बहाने सां पोइ माण्हू जेको आहे वेझो हुयो, मूंखे तसली हुई त मां अहिड़ो माण्हू न आहे जेको मूंखे प्याला कराए। मां ठीकु आहे हलूंसि था। वैसे भाउ फजर नमाज़ खां पहिरियों ॾाढा इहे मानी बानी पई आहे, भाॼी पई आहे, कुझु सयूं पयूं आहिनि, कुझु हलवो पियो आहे, को शलवो पियो आहे, इहे सभु शयूं पयूं हुयूं। मां हैरान हिन ॻाल्हि ते थियां पियो त मां हिन टाइम भला छा जेका यार ॿियो को टाइम थी सघे थो फजर नमाज़ खां बाद में पेशमाम खे ॾियो साईं, या हाणे तव्हां खाओ। मूंखे ॻाल्हि उहा उन टाइम सम्झ में न आई। हाणे अॻे ॻाल्हि कई त हाणे मां सम्झंदो वाक़ई इहा को थींदे बि फजर नमाज़ जे क़रीब आहिनि या फजर खां पहिरियां ई। साईं कंहिं क़िस्म जो कोई बि सबूत इन जो न आहे कूंडे खे बचाइण जो ऐं कूंडे खे करण जो। बाक़ी अक्सर उलमा इहो ई लिखियो आहे त काफ़ी बदअक़ीदे वारा माण्हू इन तारीख़ ते हज़रत अमीर माविया रज़ियल्लाहु ताला अन्हु जी यौम वफ़ात आहे, उन वफ़ात जी ख़ुशी में इहे इन शइ खे जेको आहे तयारु कंदा आहिनि ऐं बाद में जेको उनखे तक़सीम कंदा आहिनि। बाक़ी इन खे वरी निस्बत ॾींदा आहिनि त इमाम जाफ़र सादिक जी तरफ़ ॾींदा आहिनि त भाउ उनजी पैदाश आहे। हालांकि कंहिं क़िस्म जो कोई बि रिवाज में पैदाश या कंहिं बि इमाम जी वफ़ात न आहे, तहक़ीक़ी इहो कोल आहे। अलाह ताला बाक़ी तव्हांखे बि नसीहत कयां पियो साईं कजो बिल्कुलु बि न। हा कूंडा बूंडा हे हो कोई सबूत न आहे, जेकर हुजे न मुंहिंजी पर मां तव्हांखे चवां यार कयो, कोई मसइलो न आहे। बहरहाल इस्लाम में शरीयत में जी कंहिं क़िस्म जी कोई बि गुंजाइश न आहे।
साईं काफ़ी टाइम खां वठी करे औलाद नथी थिए, को वज़ीफ़ो ॿुधायो। पंहिंजी बि कुझु हिमत कर, बाक़ी वज़ीफ़ो हिकिड़ो ॿुधायां पियो साईं। अच्छा, वज़ीफ़ो हे जेको आहे 100 मरतबा पढ़ो, 100 मरतबा पढ़ो 40 ॾींहं, ईशा नमाज़ खां बाद में पढ़ो या फजर नमाज़ खां बाद में पढ़ो। ईशा का बाद में या फजर का बाद में 40 ॾींहं इहो पढ़ो। रब्बी ला तज़रनी फ़रदन व अंत ख़ैरुल वारिसिन, सूरत निसा आयत नंबर 99। सर्च कंदो अची वेंदी, मोबाइल जे अंदरि एप्लीकेशन आहे न, उन जे अंदरि सर्च कंदो न, सूरत निसा आयत नंबर 89 यानी 99 सर्च कंदो उहो अची वेंदी आयत। रब्बी ला तज़रनी फ़रदन व अंत ख़ैरुल वारिसिन, इहा इंशाअल्लाह पढ़ो, अल्लाह ताला नेक साले औलाद ॾींदो। ज़करिया अलैहिस्सलाम इहा दुआ घुरी हुई। ज़करिया अलैहिस्सलाम खे काफ़ी ज़माने खां वठी करे औलाद न पई थिए, पोइ अल्लाह ताला खां दुआ घुरी, अल्लाह मुंहिंजो को वारिस बना, जीअं मां वञा ऐं इन खां बाद में मुंहिंजी पोयां का औलाद हुजे, त अल्लाह ताला औलाद अता कई। कंहिं बि मुस्लमान खे नथो थिए इहो वज़ीफ़ो पढ़ी। मां हिकु औरत सां मंगड़ी कई आहे, हाणे उनजो पीउ निकाह नथो ॾिए, साईं उनजे लाइ को थोरो बयानु कयो। बाबा ख़ुदा जे वास्ते हिनखे ॾेई छॾ, माई हिन पर्ची हेॾे मोकिली थी, अलाए केरु नालो नथा खणोसि। हे ॾाढो यार ख़राबु मसइलो आहे इहो बि। मंगणी त शरीर में सबूत न आहे हुनजो, कंहिं क़िस्म में कोई बि न आहे। मंगणी खां बहितर ईअं आहे त निकाह करे जान छॾायो फौरी तौरु। असां वटि अलाए हिकिड़ो आहे, मंगणी कयो, इन खां बाद में फलाणो सामान ॾियणो पवंदो, ढिमकाणो ॾियणो पवंदो, हे हो। इस्लाम न बिल्कुलु ॻाल्हि सीरियस पियो कयां। इस्लाम में अहिड़ी कंहिं क़िस्म जो कोई बि जेको आहे तज़किरो न आहे। कंहिं माई सां निकाह करिणो आहे न, कंहिं औरत सां निकाह करिणो आहे न, निकाह पढ़ायो, ॻाल्हि ख़तमु। हाणे मंगणी थी वई न, इन खां बाद में जीअं औरत सां अॼुकल्ह मंगणी थिए थी न, नौजवान सॼी राति गपशप में लॻा पिया आहिनि। को मौक़ो मिले थो त चवंदा साईं आहे त असांजी मंगेतर न, त असां हुन सां गपशप बि कयूं था, असां ॻाल्हाए बि सघूं था, या किथे हुन सां असां मुलाक़ात बि करे सघूं था। मुलाक़ात मां मतिलबु आहे त हथु ॾियणु या ॾिसणु, इहो असां करे सघूं था। हराम अमल आहे बिल्कुलु। मंगेतर जेके आहिनि, मंगेतर निकाह में न आहे, निकाह में न आहे, ईअं हराम आहे जीअं दुनिया जूं सभु औरतूं। ॻाल्हि सम्झ में अची वई साईं? मंगेतर आहिनि जेकी, जो इहो त असां सिंधियुनि जे अंदरि इहा ॻाल्हि वधी वई आहे त मंगेतर थींदी, मंगणी थींदी। इस्लाम कोई हद बयान न कई आहे। फौरी तौरु फोकस जेको कयो आहे न, अन निकाह मिन सुन्नती, फौरी तौरु निकाह कयो, निकाह कयो, मामिलो ख़तमु। बाक़ी न्याणी साईं जेके ॾिनी बि आहिनि, असां बि काफ़ी इहो फ़साद ॾिठो आहे। हिकिड़ा माण्हू अहिड़ा ज़ालिम न्याणियूं ॾेई करे ऐं इन खां बाद में पोइ उन पंहिंजे ॼाटे खे सताईंदा रहंदा, अधो के ॾींदासीं, हिन जनवरी में ॾींदासीं, मथे साल में ॾींदासीं, इन खां अञा मथे साल में ॾींदासीं। अड़े ज़ालिम भेणा, ज़ालिम ॾिनी थी जान छॾा साईं, ॾिनी आहे त जान छॾा। न्याणी खे वेहण में फ़ाइदो कहिड़ो आहे? निकाह हिकिड़े जॻह ते पढ़णु वियासीं, असांजो उस्ताद हुयो, निकाह पढ़णु वियो, होॾे पढ़ण जो वियो को जाबलू इलाइक़ो हुयो, जाबलू इलाइक़ो हुयो। निकाह जीअं पढ़णु वियो त उते पहुता 10 बजे। मौलवी साहिब जो साईं इलाइक़ो ख़राबु आहे, निकाह महल सां जेको आहे पढ़ाए करे मूंखां जान छॾायो, पोइ हथु कढो, असांखां बि हथु कढो, हिन खां बि हथु कढो। साईं हुन छोकिरी जो पीउ जेको हलियो वियो अलाए काॾे जबल में मुंहुं ॾेई करे, हल थो पुॼाईंदो। हाणे साईं ॿिया अचनि पिया, साईं असां निकाह कीअं ॾियूं? छोकिरी पीउ अचे न, हालांकि हुन छोकिरी पीउ कयो ड्रामो, हिननि खे इन टाइम ड्रामो नज़र ईंदो आहे, साह असां मौलवियुनि जो वेंदो आहे। अड़े बाबा निकाह तव्हांजो, असांजी सॼी राति निंड छो था फिटायो? निकाह ॾेई करे जान छॾायो। हाणे अक्सर मुस्लमाननि जे अंदरि इहो जेको आहे न, इंतिहाई ग़लति अमल आहे। निकाह कराईंदा 3-4 बजे राति जो, 5 बजे सताईंदा, आसकारी सताईंदा, त निकाह असां जेको आहे 3 बजे ॾींदासीं, असां 4 बजे ॾींदासीं, मुला आज़ान ने पोइ उन टाइम ॾींदासीं। किथे लिखियलु आहे? किथे लिखियलु आहे? पंहिंजी निंड बि ख़राबु, मौलवी जी निंड बि ख़राबु। मां त एतिरो इन मामले में यकीन कयो ठोस आहियां, एतिरो त ठोस आहियां। क़रीब जेके दोस्त हूंदा आहिनि, क़रीब दोस्त जेके मां सां वॾो क्लोज़ आहिनि, उहे बि फ़ोन कंदा, उन्हनि खे चवंदो 10 बजे खां बाद में निकाह न पढ़ाईंदोमांव। हलो बाबा यार, निकाह पढ़ाए छॾियो, पोइ सॼी राति, पोइ भले तव्हां हुन घोट खे 5 बजे छॾियो, असांजे मथे में छाजे खां सूरत हुजे। इन मामले में मां निकाह पढ़ण ते घणो ज़ोर न ॾींदो। जेको सुञातल न हूंदो आहे न, त उनजो मां बिल्कुलु बि निकाह न आहियां पढ़ाईंदो, बिल्कुलु बि निकाह मां न आहियां पढ़ाईंदो। छाजे करे? सुभाणे मामला ख़राबु थी सघनि था। सुभाणे अहिड़ी का फिल्म जेको आहे गिची में साईं वारे में विधव, ॾींदा त 1000 रुपयो न,
ॾींदा 1000 रुपयो ऐं सुभाणे गर्दन में जेकी फिल्म पवंदी न उहा 3 लख वारी पवंदी। त इन जे करे मां निकाह जेको सुञातल न हूंदो बिल्कुलु बि उनजो न आहियां पढ़ंदो। जेको सुञातल हूंदो उनखे टाइम मिलंदा बाबा 10 बजे ताईं लास्ट में लास्ट निकाह पढ़ाईंदासीं, इन खां बाद में कंहिं क़िस्म जी कोई बि गारंटी न आहे। त निकाह आसान बनायो, जेतिरो जल्दी थी सघे निकाह करायो। बाक़ी निकाह जे अंदरि फंक्शन इन जे करे असांजा अक्सर मुस्लमान निकाह नथा कनि। अक्सर नौजवान खां पुछा कयोसीं निकाह छो नथो करे, काफ़ी टाइम खां वठी करे तूं छॾो आहे, चईसीं तव्हां बि अजीब था ॻाल्हि कयो, तव्हां बि अजीब था ॻाल्हि कयो। हाणे सहुरो चए थो जेको 3 लख जो राच ॾे ऐं शादी हाल बि बुक कराइणो आहे। हाणे चए थो घटि में घटि ख़र्च जेको अचे थो न 10 लख रुपया थो ख़र्चु अचे, मां काॾे वञा। हाणे ईमानदारी सां ॿुधायांव थो 10 लख रुपया शादी ते ख़र्च थो अचे या घटि में घटि 5 लख रुपया अचे थो। 5 लख साईं हिन ज़माने में महांगा आहिनि, थोरा आहिनि, ॾुखिया था अचनि यार। पोइ हाणे ज़िना लॻी पई आहे सस्ती, त पोइ काॾे वेंदा माण्हू इन मोकारे जेको तरफ़ वेंदा। त निकाह खे ख़ुदा जे वास्ते आसान बनायो, जेतिरी वुसत आहे ताक़त आहे, कंहिं क़िस्म जो कोई बि डिमांड अॻिलनि ते बि न कयो ऐं पंहिंजी क्वालिटी खे चेक कयो। मां जीअं ग़रीब आहियां न, मुंहिंजी इनकम 20,000 आहे न, त अहिड़ी माई सां शादी कयो बसि जेकी 20,000 में उनजी पूरो थी वञे। ईअं न तूं 20,000 जो ई कमाई करे थो ऐं माई अहिड़ी वठणु चाहे थो जेकी महीने में 2 लख रुपया थो खाए, निकाह पोइ जेको न हली सघंदो। अलाह ताला तमामु मुस्लमान खे सम्झ नसीब अता फ़रमाए। साईं ज़ोया नालो रखणु कीअं यार, नालनि जे बारे में बिल्कुलु पुछा न कंदा कयो, ॾाढा सुवाल था अचनि, हे नालो रखूं न रखूं, हे नालो रखूं न रखूं। ॿिनि शयुनि जे बारे में सुवाल मूंखां बिल्कुलु न कंदा कयो। एक साथियुनि खे कुझु हिते जेके न मूंखां मस्जिद वारा सुवाल एतिरो न कंदा आहिनि, पर हिते जेके न इंटरनेट ते ॾाढो तंग था कनि। 2 शयुनि जे बारे में मुजीब रहमान खां बिल्कुलु बि सुवाल न कयो। हिकु नालो असां कहिड़ो रखूं, 2 नंबर ते साईं फ़लाणो मां ख़्वाबु ॾिठो आहे छा थींदो, हे ख़्वाबु मां ॾिठो आहे, मां बाबा ख़्वाब जी ताबीर मां बिल्कुलु बि न आहियां कंदो। नालनि जे बारे में सिधो हिकिड़ो मां तव्हांखे उसूल ॿुधाए छॾियां थो। नालो रखिणो आहे न भला भला इंटरनेट ते सर्च कयो इस्लामी नेम, गूगल ते वञी करे इस्लामी नेम फीमेल एंड मेल ॿई लिखी छॾियो, पोइ एतिरा नाला ईंदा, साहिबनि जा नाला ईंदा ऐं साहिबियात औरतुनि जा नाला ईंदा। उन में जेको तव्हांखे पसंदि अचे नालो रखी छॾियो। टाइम पंहिंजो बि बचायो ऐं टाइम असांजो बि बचायो। यार नाला मशहूरु आहिनि, आयशा नालो आहे, हफ्सा नालो आहे, मारिया नालो आहे, उम्मे कुलसूम नालो आहे। साहिबनि जे अंदरि हज़रत अबू बकर आहे, उमर आहे, उस्मान आहे, अली आहे, हसन आहे, हुसैन आहे, अम्मार बिन यासिर आहे, अम्मार नालो आहे। केतिरा नाला ॿुधायूं, हे सभु नाला आहिनि, मुस्लमान खे ख़बर बि आहे। नाला बिल्कुलु जेको आहे पोइ न साईं तव्हां ॿुधायो हे हो, त इहो सुवाल साईं महिरबानी करे घटि कंदा कयो। साईं मां घरवारी खे स्टाम्प पेपर ते 3 तलाक़ूं लिखी ॾिनियूं आहिनि, छा हाणे उन सां रुजू करे सघां थो या न? छोला खपा महिल सां कंहिं क़िस्म जो कोई बि रुजू न करे सघंदी, महिल सां हाणे 10 लख रुपया विया भर। हा महिल सां जेको न हाणे कमाए दुबई वञु, सऊदी वञु, अरबन जा बूट पॉलिश करो उते, हा अरबन जा बूट पॉलिश करो उते, ऐं पोइ जेको आहे 10 लख गॾु करे पोइ हिते अची करे निकाह कर। यार केतिरो दफ़ा सम्झाए बीठा आहियूं, कार असांखे बि लॻे थी जल्दबाज़ छो था कयो एतिरी, पोइ तलाक में जल्दबाज़ छो आहे एतिरी तलाक में? स्टाम्प पेपर त हाणे टाइम आहे न, स्टाम्प पेपर त तूं वियो आहे लिखी करे इन ते हाणे मामिलो ख़तमु न, हाणे मामिलो ख़तमु न। ॾिसो न अलाह खे इल्मु हुयो त ईअं थींदो, तलाकूं ॾेई करे पोइ अलाह ताला क़ैद अहिड़ी ज़बरदस्त लॻाए छॾी, माई खे 3 तलाकूं मिलियूं आहिनि न, अता तन के ज़ौजन ग़ैरहू, ॿिए कंहिं मर्द सां हाणे निकाह करे, काॾे वञे ॿिए कंहिं मर्द सां निकाह करे, उहो तलाक ॾे पोइ तोसां मिली सघे थी, न त मामिलो फाइनल क्लियर। हलो बाबा केतिरो निकाह ॾुखियो आहे, त ख़ुदा जे वास्ते निकाह एतिरो महांगो आहे, तलाक ॾियण ते ज़ोर न ॾींदा कयो। ज़हन जे अंदरि बि इहे न आणियो, नौजवान खे पहिरियों बि नसीहत करे चुको आहियां, नयूं शादियूं थियल आहिनि न, त खोपड़ी जेको आहे न गरम हूंदी आहे, गरम। मां हीअं करे चईंदुमि मूंखे घणो कुझु रिश्ता मिलंदा आहिनि घरवारी की तानो, मूंखे हेतिरा सारा रिश्ता मिलनि पिया, अड़े कुझु बि न आहे। ख़बर आहे केतिरियूं मायूं जेको महांगियूं लॻियूं पियूं आहिनि, औरतूं केतिरियूं महांगियूं आहिनि, इहा जेके मिसकिन वेठी आहे न तुंहिंजे घर में,
बसि महल सां जेको शुक्रानी नफ़िल पढ़। हे मर्दनि खे ज़हन में हिकिड़ी ॻाल्हि हूंदी आहे त याने हिन मुंहिंजी घरवारी खां ॿिए हंधि औरतूं जेके आहिनि न उहे वधीक इख़लाक़ वारियूं आहिनि, उहे मूंसां बहितर ज़िंदगी गुज़ारींदियूं। अड़े इहा सिर्फ़ु साम्हूं जो कनि तूं पिक्चर तो हिकिड़ी ॾिसी, उहा हक़ीक़त जॾहिं तोखे मालूम थी वई न पोइ तूं चवंदे मुंहिंजी घरवारी जेके आहिनि न इन जहिड़ी का बि बुज़ुर्गाणी न आहे। हे 24 घंटा घर में अवेलेबल आहे न। ऐं अॻिली हिकु औरत खे तूं परे खां ॾिठो, सिर्फ़ु परे खां शादी में सिर्फ़ु तूं परे खां ॾिठो, तूं चयो यार हे औरत वरी इख़लाक़ वारी आहे, सिर्फ़ु परे खां ॾिसी करे हुकुम न लॻाईंदो कर। घणियूं शयूं अहिड़ियूं हूंदियूं आहिनि जेके परे खां इंतिहाई बहितर नज़र ईंदियूं आहिनि। अलाह जो क़स्म क़रीब में बिल्कुलु न इख़लाक़ हूंदो आहे न तमीज़ हूंदी आहे, त फौरी तौर नौजवान खे चवंदो ॿिए ट्रैक जे तरफ़ न हलण जी कोशिशि कयो। अल्लाह ताला सम्झ नसीब अता फ़रमाए। छा इस्लाम में शादी करणु लाज़मी आहे? जेकॾहिं औरत सॼी उमिरि शादी नथी करणु चाहे ऐं ज़ाहिरी एतबार सां इहा आला ख़ूबियुनि जी मालिक बि आहे, उनजे बारे में छा हुकुम आहे? साईं, निकाह ज़रूरी आहे। औरत केॾी बि वॾी बुज़ुर्गाणी आहे, नेक आहे, मुतक़ी आहे, ऐं प्लस में इहा औरत ईअं ॻाल्हि करे त मां सॼी ज़िंदगी जेको आहे निकाह न कंदमि, बिल्कुलु ग़लति आहे, इंतिहाई वॾो ग़लति आहे। निकाह करिणो पवंदो तोखे हर हिकु सूरत में। निकाह खां बग़ैर औरत पाक दामन नथी रही सघे, ख़ासि करे असांजे ज़माने जे अंदरि, निकाह खां बग़ैर औरत पाक दामन नथी रही सघे। बहरहाल मुजीब रहमान जो दिमाग़ कमु नथो करे। कोई चवे न साईं औरत रही सघे थी, बहरहाल साईं मां नथो सम्झी सघां। निकाह खां बग़ैर औरत पंहिंजी सॼी ज़िंदगी जेको आहे कंवारी गुज़ारे न, नामुमकिन आहे। निकाह ज़रूरी आहे। अल्लाह ताला क़ुरान में हुकुम ॾिनो आहे त निकाह तव्हां कयो। औरत लाइ इंतिहाई ज़रूरी आहे उहा निकाह करे, ऐं मर्दनि जे लाइ बि इंतिहाई ज़रूरी आहे। जेकॾहिं को मर्द चए थो न मूंखे निकाह जी नौबत अचे ई नथी, मां भले जेको आहे न ईअं 5-6 साल बि जेको आहे ईअं रही वेंदुमि, त पोइ मां चवंदो या त उहो मर्द न हूंदो। बहरहाल हे ज़मानो सम्झो वॾो ज़मानो तेज़ आहे, हिन में बंदो ॿाहिरि या सफ़र बि इंतिहाई घटि करे। मां मज़े हिकिड़ी तव्हांजी ॻाल्हि थो ॿुधायां, इन जे करे ॿुधायां ताकी उहो बंदो जेको ॻाल्हि पंहिंजी ज़हन में रखनि। मां शादी कई आहे, तक़रीबन मूंखे 10 साल थिया आहिनि। मां शादी कई आहे 10 साल मूंखे थिया आहिनि, ऐं अल्हम्दुलिल्लाह इन 10 सालनि जे अंदरि मां पंहिंजी घरवारी खे जेको घणो टाइम परे रहियो आहे न, उहो 5 ॾींहं आहे। यानी वॾे में वॾो 5 ॾींहं जेको मां परे रहियो आहियां, एतिरो ई बसि। इन खां वधीक मां पंहिंजी घरवारी खां परे न रहियो। हूअं थींदो आहे इंसानु 1-2 ॾींहं हलियो वियुमि, 3 ॾींहं हेॾे हलियो वियुमि, वॾे में वॾो जेको मां परे रहियो आहियां उहो 5 ॾींहं। छाजे करे त माना तव्हां निकाह जेकॾहिं कयो था न, निकाह कयो था, इन खां बाद में घरवारी जे क़रीब तव्हांखे रहणो पवंदो। इंसानु मजबूरी आहे। ॾिसो शरीयत इजाज़त ॾिनी आहे, 4 महीना घरवारी खां तव्हां परे रही सघो था। ईअं न त मां फ़ख़्र जे तौर ते ॿुधायां थो यार 5 ॾींहं मां परे रहियो आहियां, पर हिकिड़ी मां पंहिंजो हिकिड़ो मिज़ाज थो ॿुधायां। इस्लाम में इहा गुंजाइश ॾिनी आहे त जेकॾहिं को कमु आहे, को दीन जी ख़िदमत आहे, या दुनिया जो ॿियो को मामिलो आहे, इस्लाम एतिरी ताईं गुंजाइश ॾिनी 4 महीना तव्हां घरवारी खां परे रही सघो था। बाक़ी कोई मां खां पुछा करे साईं 4 महीननि खां मथे, साईं मां बिल्कुलु उनखे ग़लति थो सम्झां, बिल्कुलु ग़लति थो सम्झां। 4 महीननि खां मथे कंहिं बि मर्द खे रहणु न खपे। बाक़ी जेकॾहिं कोई रहे थो उनजो ज़िमेदार मुजीब रहमान त न आहे न। कोई मूंखे चए साईं न 4 महीननि खां मथे कोई जेकॾहिं रहे थो, असां कंहिं क़िस्म में कोई बि ज़िमेदार न आहियूं। जेकी ॻाल्हि इस्लामी एतबार सां, शरीयत एतबार सां आहे न, उहा ॿुधणी पवंदी साईं। उहा भले भाउ खे ॾुखी लॻे, हा, उहा जेकॾहिं अबे खे ॾुखी लॻे, उहा जेकॾहिं पुट खे ॾुखी लॻे, उहा ॿुधणी पवंदी। अल्लाह ताला तमामु साथियुनि खे अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए।